ऑफिस में असां माण्हू दोस्तनि जो दोस्त भी हुयो साईं लियाकत अली साकली साहब जी अब्दुल्ला साहब अब्दुल्ला चलो साहब घणो सुठो हुयो साईं काबिल प्रोग्राम वठी वासराम आया ऐं साईं सरई खानदान सां असांजे लाइ अलॻि अलॻि जे मथां मुंहिंजो दोस्त आहे साईं जो शायदि उते ई गुरु सरई साहब साईं जेके मुंहिंजो प्यारो दोस्त शफ़ीक भी रहियो आहे हिन त ॿुधाई बि कंदड़ आहे हिननि जे जेके उस्ताद बि आहे वीर बादल में हिन वक़्तु SST तौर पढ़ाइण इंजाम ॾेई रहियो आहे कुझु साल मास्टर स्कूल बि संभाले रहियो बहितरीन लियाकत अली साकली खां अब्दुल्ला साहब बाक़ाइदा ॼाणींदा आहिनि लियाकत साहब मयार प्रोग्राम नथो ॿुधाए इहा मोहबत आहे असांजो दोस्त प्यारो मोहम्मद साहब जावेद साहब हिन इदारनि जेके वेठल आहिनि मुख़्तलिफ़ इदारनि सां असांजो पहिरियों इदारे जी जेकी सुञाणप आहे उहो आहे असांजो इल्मु उस्ताद जेके ॿियनि इदारनि सां वेठल आहिनि उस्ताद हबीब रहमान पठान साहब गुलाम मुस्तफ़ा सिद्दीक़ी साहब मुंहिंजा नाला रहिजी वञनि था उहे बि दिलि में यादि आहिनि नज़र ईंदी आहे ख़ासि करे हिंद एजुकेशन फोरम जे तरफ़ां ज़हीर अहमद नारायण जी टीम सभिनी खे मुंहिंजो अस्सलाम वालेकुम। साईं रफ़ीक अहमद चनो साहब जे लाइ हीअ हिकिड़ी फितरा आहे त जन्नती माण्हू ई आहे जंहिंजी अॻियाड़ी सुरई तव्हांजी पछाड़ी हुनजी अॻियाड़ी सुरई असां ॾिठीसीं अलहमदिल्ला अॼु जो इहो प्रोग्राम सिंध एजुकेशन फोरम वारो कयो आहे इहो प्रोग्राम इहा ज़ाहिर आहे हुनजी पछाड़ी आहे हुनजी ख़िदमतूं तॾहिं ई हुनजो प्रोग्राम थियो आहे अल्लाह ताला हज़रत आदम अलैहिस्सलाम खे वजूद में आंदो त हिन उहे ज़मीन ते सभु शइ मौजूदु करे ॾिनई हर शइ तुंहिंजे लाइ मौजूदु थी हाणे तोखे महिनत करणी आहे कपिड़ा बि तोखे पाण खे ठाहिणा खाइण पीअण बि तोखे पाण खे करिणो आहे छो महिनत लफ़्ज़ जेको आहे अल्लाह ताला खे पसंदि जेको महिनत आहे उहो अल्लाह ताला जो दोस्त आहे कोरियत अल्लाह ताला जो दोस्त आहे मां बि इतना रफ़ीक अहमद चनो साहब अल्लाह ताला जो दोस्त हुयो जंहिं इल्म जूं ख़िदमतूं कयूं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ऐं बंदर बाग जे उन्हनि शयुनि खे अॻिते वधायो छो जो असां इल्म खे वधाईंदासीं त तॾहिं असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उनखे राहत मिलंदी त मुंहिंजी उमत मुंहिंजे रस्ते ते हली रही आहे छो जो असां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र न कंदासीं उहा महफ़िल बेमिसाल थींदी उहा महफ़िल कम जी न छो जो अॼु हिन महफ़िल में इल्मी महफ़िल आहे उन महफ़िल में ज़ाहिर आहे अल्लाह ताला जा हिन महफ़िल में फ़रिश्ता बि वेठा त हीअ जेके महफ़िल पूरी थींदी साईं लियाकत अली लास्ट तक़रीर जेकी थींदी लियाकत अली साकली साहब इहा महफ़िल जॾहिं पूरी थींदी त इहा अॼु कचहरी अॼु जेको असां ॻाल्हायो आहे इल्मी हिसाब सां इहा कचहरी अल्लाह ताला वटि पेश थींदी त अॼु कचहरी में रफ़ीक अहमद चने साहब लाइ हीउ ॻाल्हायो वियो आहे हदीस आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी त कंहिं पुछो त साईं जन्नती माण्हू जी कीअं ख़बर पवे जन्नती माण्हूअ जी कीअं ख़बर पवे अॼु उहो शुरू थियो आहे त रफ़ीक अहमद चनो साहब जन्नती आहे त जंहिंजे पुठियां भलियूं ॻाल्हियूं हलनि जेको वफ़ात करे हुनजे पुठियां भलियूं ॻाल्हियुनि उहो जन्नती आहे त असांखे इहो यकीन आहे त अॼु रफ़ीक अहमद चनो साहब उन्हनि जो फर्ज़ंद वेठो आहे अॼु हिन जे मथां वधीक ज़िम्मेवारियूं थी वियूं आहिनि अॼु पंहिंजे पीउ जे जेके शान में अॼु हिते लफ़्ज़ ॻाल्हाया विया आहिनि इहा हिन जे मथां वधीक ज़िम्मेवारी रखी वई आहे मुंहिंजी दुआ आहे अल्लाह ताला हिनखे अञा बि हिमत ॾींदो त पंहिंजे पीउ जे दोस्तनि सां अदब सां तरबियत सां उन्हनि सां मिले ऐं उन्हनि सां कुझु उस्ताद जूं कुझु यादूं उन्हनि खां पुछे त बाबा कीअं कीअं वक़्तु ॿुधाईंदो हुयो तव्हांखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पुछा कई त साईं वालदेन खे कीअं यादि कजे त वालदेन खे कीअं यादि कजे त असांजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेके तव्हांजे वालदेन जा घाटा दोस्त आहिनि उन्हनि सां मिली करे तव्हांजे वालदेन जी यादि कयो त
असांजो जेको सिलसिलो आहे त असां पाण सुपरवाइज़र थी रहियासीं जॾहिं लियाकत अली हास्केरी साहब अलाह साईं खे मोहताजी खां पनाह ॾींदो, अलाह ताला हुनखे पंहिंजी मोहताज ॾींदो, इंसान जी मोहताज ॾींदो। असांखे बहितरीनु कुझु हासिलु कयो आहे। हेड मास्टरी जॾहिं साईं खे मिली हुई त टंडो मस्ती खां गॾु असेंबली में पहुचंदो हुयो ऐं वरी हितां खेरपुर खां चढ़ंदो हुयो त वरी आमनपुर ते लहंदो, वरी टांगे ते चढ़ी गॾिजी वेंदा हुआसीं त असेंबली में साईं अची पहुचंदो हुयो। असां हुन साईं में कुझु हासिलु कयो आहे ऐं उहा लीडरशिप असांखे डीओशिप में मिली। साईं जॾहिं हेड मास्टर खां पोइ एडीओ थियो, एडीओ खां पोइ तकलीफ़ूं बि खोड़ सारियूं ॾिठियूं लियाकत साहब, उनजे बावजूदि हिमत न हारी। उनखां पोइ अलाह ताला हुनखे डीओशिप ते रखायो। डीओशिप में जॾहिं आयासीं त असां रफ़ीक अमन साहब चंदे साहब सां हुते कचहरियूं थियूं, माशाअल्लाह साफ़ सुथिरो। असांखे पंहिंजो वालिद साहब चवंदो हुयो, अॼु जेको मां हिते बीठो आहियां मां पंहिंजे वालिद साहब जे करे बीठो आहियां, मुंहिंजी तरबियत तॾहिं छॾंदी, मुंहिंजो पुटु तव्हांजी इज़त कंदो तॾहिं तरबियत छॾंदी। अॼु बि जेको असां ॻाल्हायूं था, अॼु जा पीउ माउ जे दुआ जे करे त असां स्टेज ते बीठा आहियूं। असांजो कमाल न आहे, असांजो कमाल तॾहिं छॾंदो असांजो पुटु तव्हांजी इज़त करे। त असां रफ़ीक अमन साहब जॾहिं लियाकत साहब वटि मीटिंग थींदी हुई, कसम ख़ुदा जी अॼु बि मीटिंग यादि आहिनि। उहे मीटिंगूं किथे थी थियनि जेके लियाकत साहब हमीदुल्ला साहब जे वक़्त में डीओशिप में थियूं हुई। मीटिंग त थियनि थी कोन थी, इंफॉर्मेशन खुटे कोन थी असांजी, त तॾहिं लियाकत साहब जे बाद मीटिंग कराईंदो हुयो, पुछंदो हुयो हाल अहवाल, वरी इहे एक्टिविटियूं कराईंदो तालमेल हलो। जीअं अॻोड़े साईं मूंखे ॿुधायो त असांजो ज़िलो सॼी सिंध में सभिनी ज़िलनि खां पहिरें नंबर ते आहे। हूअं बि खेरपुर वारा हक़ वठी ॼाणींदा आहिनि त हक़ कीअं वठिजे, त चवण जो मक़सदु इहो ई आहे त लियाकत साहब त लाड़ी काणे जे माने में वियासीं त असांखे सम्झ में ॻाल्हि न पई त हिते तालीम कीअं थी रहे। त असांजे मीटिंग में रफ़ीक साहब मूंखां गॾु वेठो हुयो। अॼु हुनजा लफ़्ज़ मूंखे अॼु बि कमु ईंदा आहिनि, उन लफ़्ज़नि खे मां फॉलो कंदो आहियां। त मूंखे हिकिड़ा लफ़्ज़ चई तूं जो भाउ अदराम असां हुन खां सुपरवाइज़र रहियो आहे ऐं मां तोखे हिकु ॿ लफ़्ज़ तोखे ॿुधाए छॾिया, हिन लफ़्ज़नि ते थोरो अमल कजां। ऐं अलहमदिल्ला मां हुन ते अमल कयो आहे। त उन अमल जे करे अॼु मां हिन स्टेज ते बीठो आहियां। रफ़ीक अमन चंदे साहब जी बि भलाई आहे मूंखां, त उन मूंखे कुझु लफ़्ज़ ॾिना हुया त चई तुला कमु इहो आहे त जेको सुभाणे जो कमु आहे उहो अॼु ते करे छॾिजांइ, अॼु जो कमु सुभाणे ते न छॾिजांइ। त इहा उनजी अॼु असां उनजे इन लफ़्ज़नि खे यकी वठंदा आहियूं, ॿियनि खे बि चवंदा आहियूं त सुभाणे जो कमु अॼु करे छॾिजो, अॼु वारो कमु सुभाणे ते छॾियो, तव्हां परेशानी तव्हांजी वधंदी वेंदी। रफ़ीक अमन चंदे साहब जी तव्हां पाण सूरत ॾिसो था त इहा हिकिड़ी जन्नती माण्हू जी सूरत आहे ऐं मूंखे त यकीन आहे त इहो जन्नत फिरदौस जा चकर कंदो, पंहिंजे संगत साहब खे दुआनि में यादि कंदो रहंदो। ऐं असां इहो चवंदासीं त असांजो जेको अदब जो सिलसिलो आहे उहो असांजो जेको अदब जो सिलसिलो शुरू थिए थो, जीअं साईं तरह साहब चयो त नबी करे सलाम हिकु मौलम बि आहे। मौलम बि आहे त असां हिकिड़ी अहिड़ी नबीअ जा पोइ लॻा आहियूं ऐं असां उस्ताद सूबे सां लाॻा पियल आहियूं त असां पंहिंजे स्टेटस खे कॾहिं बि कसम ख़ुदा जो घटि न सम्झो आहे। भले इन 1000 गाॾियूं इन प्रोटोकॉल सां वज़ीर आज़म सदर असां बंदि वञूं, असांजो स्टेटस इन्हनि खां मथे आहे। तॾहिं चवंदो रसूल पली जो रसूल कली जे वारा उन खां तॾहिं उहा महताब अकबर हूंदी हुई। उहो महताब कॾहिं ॿी त पोइ थी महताब अकबर, अकबर शाह रस्की सां शादी, तॾहिं महताब चना अथनि, स्टेज जी मोड़ हूंदी, एंकर पर्सन हूंदी, खिलणु ॻाल्हाइणु। रसूल पली जे खां जॾहिं इंटरव्यू थी वठे त असांजे उस्ताद जी ॻाल्हि खां चओ त रसूल पली जे खे चई त तव्हां सेकेंडरी किथे पढ़ियो, त रसूल पली जो त मां सेकेंडरी जेकी पढ़ियो ठटे में पढ़ियो। त उते चईंसि त उस्ताद घणा हुया, रसूल पली जो थो चवेसि त उस्ताद 5 हुया, जेके 3 हिंदू हुया, 2 मुस्लमान हुया, 35 मास्टर हुया। 40 उस्ताद हुया, 5 उस्ताद ऐं 35 मास्टर। त हुनखे सुवाल सम्झ में ई न आयो त ही छा था ॻाल्हायो। त मूंखे एॾो के त सुवाल जो जवाबु महताब तो वटि न आहे, सुवाल जो जवाबु मूं वटि आहे, तोखे मां थो थी कयां, तुंहिंजी नॉलेज में इज़ाफ़ो मां थो कयां। त चई उहे जेके मास्टर हुया, उहे मास्टर जेके क्लास में ईंदा कुर्सीअ ते वेही रहंदा पढ़ाईंदा टको बि न हुया, त उन्हनि खे मां उस्ताद न सम्झंदो। जेके मुंहिंजा उस्ताद जिन पढ़ायो त उन्हनि खे मां अॼु बि उस्ताद करे मञींदो आहियां। रस्तनि ते मां पहिरें पंहिंजी हुन सां मिलंदो आहियां। उन्हनि 5 उस्तादनि जे करे मां पंजाब में जेकी तक़रीर कई हुई
त उहा उन्हनि एजेंसियुनि खे ख़बर पइजी वई त सिंध जी तालीम छा आहे, त परवेज़ मुशर्रफ उते थो चवे त सिंध में अहिड़ो को हुजे जंहिंमें जनरल हमीद गुल IAS जो जनरल उहो बि वेठो हुजे, त सिंध में चई उहो माण्हू कोन्हे जंहिंखे मां IG कयां। रसूल भाई पली जेके दिलि ऐं दिमाग़ में आहे जंहिं महिल हुनजे तकरीर जो वारो आहे, तव्हां रसूल भाई पली जंहिं महिल वाक़ुफ़ु हूंदो तव्हां हुनजे त उहो माण्हू कंहिंजी कान न कढंदो हुयो, जेको हूंदो हक़ सच मुंहं ते चई ॾींदो हुयो। चई तव्हां सचा थियो, फुलफिलेज कयो, तव्हांखे नाला मां सुञा, 3 नाला मां सुञा, नाला वधीक न पर 3 नाला मां सुञा तव्हांखे IG सिंध जा। तव्हां उन्हनि खे फुलफिलेज कयो, जीअं उन्हनि अमन अमान न करायो त मूंखे तव्हां त लाहौर जंहिंजा तकीर थो कयां मूंखे तव्हां फांसी ॾेई छॾियो। तव्हां सचा थियो असांजी तालीम सां, असांजी तालीम खे तव्हां पोइ कयो आहे। जीअं मुंहिंजो साईं चयो रओ साहब त असांजो अॼु बि उस्ताद ज़िंदा आहे, असांजे उस्ताद खे ॼाणी वाणी सौदनि खां महरूम कयो वियो आहे। त उहो उस्ताद त मां 4 महीना तालका अपने प्राइमरी में रहियो, त मां हिमत न हारी पंहिंजी, त उन में मां कमु कयो पंहिंजो। त असांजा प्राइमरी उस्ताद बहितरीन नमूने सां उन्हनि पंहिंजा फराइज़ ॼाणंदा आहिनि, असां सां हिमत अफ़ज़ाई कराई त तव्हां कमु कयो अथई, असां तव्हां सां गॾु आहियूं। ऐं अल्हम्दुलिल्लाह उहे प्राइमरी उस्ताद जिन लाइ असां इहो चवंदा आहियूं त उहे कमु नथा कनि, उन्हनि बाक़ाइदे हिकिड़ो असांखे कमु करे उहो ॾेखारियो। त उहो असांजे जे बेडे लफ़्ज़ जे सदर ख़ैर मोहम्मद सूरे साहब खे बि मां उन प्रोग्राम में दावत ॾी हुई, त उहो प्रोग्राम UC मंगलवारी में हुयो। त ख़ैर मोहम्मद ज़िले जो सदर आहे, उहा अॼु बि असांजी साईं जी स्पीच असां वटि पई आहे। त साईं जो त उस्ताद अॼु बि असांजो उस्ताद ज़िंदा आहे। असांजे प्राइमरी उस्तादनि इहो साबित करे ॾेखारियो त असांजी तव्हां लीडरशिप कयो ऐं असां तव्हांखे कमु ॾियण लाइ तयारु आहियूं। त कसम ख़ुदा जो प्राइमरी वारो प्रोग्राम 4-5 कलाक नथो हली सघे, वधि में वधि कलाक थो हली सघे, 5-5 कलाक प्रोग्राम असांजो प्राइमरी हलियो। त उस्ताद इहो चयो त लीडर हुजे त तॾहिं असां कमु कंदा, लीडर खां त असां कमु नथा करे सघूं। त ख़ुदा त असां सिंध जी मिसल फोरम जी जेके हिमत कई आहे, त असां इहो चऊं था त असांजे ॿिनि इदारनि खे आज़ादु छॾनि, उहे उन्हनि जी पंहिंजी अथॉरिटी हुजे त असां रिज़ल्ट न ॾियूं त असां सां जहिड़ी हालत कनि उहे जेके थिंक टैंक वारा मल्टीनेशनल कंपनी मथे वेठा आहिनि, हिन 2 इदारनि खे आज़ादु कनि। जीअं ईरान में आहे त उते त अली अकबर रफ़समजानी जेको हुयो उहो आर्थोपेडिक सर्जन हुयो, जंहिंखे ईरान जो सदर कयो हुनखे। छा आहे उते इदारा ॿई आज़ादु आहिनि, हेल्थ ऐं एजुकेशन। वरी हुन खां अलावा तव्हां अचो अली अकबर अहमदी निजात उहो जेको सदर थियो हुयो त उहो प्रोफेसर हुयो, उस्ताद हुयो। उहो बि ॾिसो ईरान जी तालीम किथे पहुचाई ऐं पाण गाॾी हिकिड़ी फोक्सीअ ते बीहंदा हुया। कॾहिं कॾहिं एतिरो टाइम थी वेंदो त कॾहिं फुटपाथ ते बि वेही उते रहण कंदा हुआ। त असांजे हिन मुल्क में असांजो सिंध सूबो हिन वक़्तु बि टैलेंट में सभिनी खां मथे आहे। ऐं ख़ासि करे असांजी इंग्लिश जी जेकी एवरेज आहे उहा चइनी सूबनि खां असांजी सिंध जी हिन वक़्तु बि अॼु बि मथे आहे। इहा असां पंहिंजो मुठी पाण करे रहिया आहियूं। असांजे सिटी जी तालीम जुदा आहे, असांजे ॿारहाड़ी जी तालीम जुदा आहे। हमेशह हुक्मरानी जेकी कई आहे उहा जेकी 75% हूंदी आहे उहा ॿारहाड़ीअ जी आहे। ॿारहाड़ीअ जा हुक्मरान थी तारीख़ पढ़ी ॾिसो, ॿारहाड़ीअ जा हुक्मरान थी रहिया आहिनि ऐं ॿारहाड़ीअ में टैलेंट आहे। हिन वक़्तु जेके ज़राअत सूबो केरु थो करे, शहर में त न आहे। ज़राअत जो सूबो जेको आहे उहो ॿारहाड़ीअ में आहे। ख़ुदा असां पंहिंजी हिकु नज़र सां हलायूं ऐं इहे सिंध एजुकेशन फोरम इहो चवंदा त असांजे ख़ासि करे सिंध में असांजा 2 इदारा इहा आज़ादु छॾे ईरान जो असां ॾिनो हवालो पंहिंजे इस्लामी मुल्क जो, इन आज़ादु छॾनि असांजे एजुकेशन ऐं हेल्थ जी अथॉरिटी हुजे, रिज़ल्ट छो न ॾींदा। हाणे असांजी लियाकत साहब मिसाल हुनखे सॼी ख़बर आहे प्राइमरी खां वठी सेकेंडरीअ ताईं त उस्ताद कहिड़े खां कीअं कमु वठिजे। हिन सब्जेक्ट में हे मैथ में होशियारु आहे, साइंस में होशियारु आहे, कंस मिनिस्टर एजुकेशन रिज़ल्ट न ॾे त असांखे तव्हां फासी ते चाढ़े छॾियो। असां तव्हां जेके रिटायर थियनि था उस्ताद, तव्हां उन्हनि खे घटि में घटि ॿियो उन्हनि खे तालीम जो मिनिस्टर बणायो, रिज़ल्ट ॾींदा तव्हांखे, पर उन्हनि खे आज़ादु छॾण जी अथॉरिटी पंहिंजी में सियासी मुदाख़िलत न हुजे।
मूंखे यकीन आहे रब जी ज़ात में त असांजी क़ौम कसम ख़ुदा जे मथे आहे। ऐं हिकिड़े ॾिसो पंजाबी हुयो स्कॉलर हो जंहिंखे दुनिया मञींदी आहे, डॉक्टर इसरार अहमद पंहिंजे स्पीच में चयो आहे, इहे मञियो अथई इन शइ खे त सिंध जी जेकी क़ौम आहे उहा कॾहिं बि ग़ुलामी न कंदी आहे। मां तव्हांखे ॿुधाए छॾियां, उहो ईंदड़ वक़्त जूं ॻाल्हियूं कंदो डॉक्टर इसरार अहमद। सिंध जा जेके माण्हू उन्हनि खे ॼाणी वाणी अंग्रेज़नि असांखे यूनिवर्सिटियूं कॉलेजूं पंजाब में ॾिनो, KPK में ॾिनो, असांजे सिंध खे न ॾिनो। असांजे सिंध जेके उस्ताद हुया, जेके सिंध मदरसतुल इस्लाम में जेको असांखे सिंध जो मशहूरु आहे, सभु उते पढ़िया आहिनि। अॼु बि इदारो जे टॉप ते असांजो हली रहियो आहे। मदरसनि जे थ्रू असां तालीम वधा तॾहिं अंग्रेज़ परेशान थी आहे। त हाणे सिंध जा माण्हू खे मेडिकल यूनिवर्सिटी कोन्हे ऐं कॉलेज बि कोन्हे, त बि हिन जी लेवल तालीम जी मथे थी हले। इहा छा आहे? असांजी पंहिंजी सचाई, असांखे हुकुरान जी भलाई कोन्हे, असां पंहिंजी सचाई। हाणे त असांखे वधि जेकी असांखे पंहिंजो इदारो मिले थो, जेकी असांखे ज़िमेवारी मिले थी, त असांजा जेके जेके असांजा अकाउंट थी रहिया त असां मुंहिंजा मां नाला खयां, असां उन्हनि खे फॉलो कंदा आहियूं, उन्हनि जूं भली ॻाल्हियूं। हुन कोई चवण आहे त दुश्मन जी भली ॻाल्हि दिलि ऐं दिमाग़ में विहारियो अथऊं। असां हिकिड़ी अहिड़ी नबीअ जी उम्मत आहियूं, असांखे यकीन आहे त कसम ख़ुदा जो हिमत कयो, को मसइलो न आहे, सपोर्ट असांखे पाण जी ईंदी। ऐं उस्ताद रफ़ीक अहमद चङो त मूंखे त यकीन आहे साईं मुबारक, तव्हांजो वालिद साहब जन्नत में आहे ऐं तव्हांखे इहो घुरिजे त तव्हांजे वालिद सां या लियाकत साहब सां गॾु रहियो आहे, तव्हां हुननि सां मिलो, हुननि सां मुलाक़ात कयो त हुनजे रूह खे राहत मिलंदी। मां सिंध एजुकेशन फोरम जो वधि में घुरायो, जिन सां हिते मां ऐं घुरायो। अलाह साईं हिननि खे हर कम में हिननि जी रब ताला मदद फरमाईंदो ऐं बहितरीन हिकिड़ो कमु करे रहिया आहिनि। जेके असांजे एजुकेशन ॿार जो असां पाण तकलीफ़ में किथे बि तव्हां इहा ॻाल्हि कयो त इहे ॿ इदारा ख़ुदा करे अलॻि थियनि हिननि जे सियासत खां, त कसम ख़ुदा जो असांजो रिज़ल्ट सिंध जो बचो सॼी दुनिया खे न मारे त नूरुल्लाह जे नाले खे कुते असांजे सिंध में असांखे एतिरो यकीन आहे असांजे क़ौम में, त असांजे क़ौम में जज़्बो आहे त इहा क़ौम छड़ो हुनखे सपोर्ट ई हुजे, इहा क़ौम मथे निकिरी ईंदी। अलाह